सिंझोरो वेझो बेदर्दी सां क़त्ल थियल दिया भील जे क़त्ल जे मुख्य जवाबदार रूपे भील जी गिरफ़्तारी ज़ाहिर। केस में 4 माण्हू मुलविस आहिनि जिन खां वधीक पुछा ॻाछा कई पई वञे। डीआईजी शहीद बनज़ीराबाद मोहम्मद यूनिस चांडियो ऐं एसएसपी सांगड़ बशीर अहमद बिरोही जी प्रेस कॉन्फ्रेंस। शहीद बनज़ीराबाद डिवीज़न जे डीआईजी एसएसपी सांगड़ सिंझोरे वेझो दया भील जी बेरहमाने क़त्ल जे हवाले सां हिते एसएसपी सांगड़ ऑफिस में पुरहुजूम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुख्य जवाबदार के सहाफ़े नालो ज़ाहिर कंदे चयो त जवाबदार जी निशानदही ते 3 ॿियनि जवाबदारनि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। डीआईजी शहीद बनज़ीराबाद मोहम्मद यूनिस चांडियो ऐं एसएसपी बशीर अहमद बिरोही चयो त दिया भील केस क़त्ल केस अंधो केस हो। 11 ॾींहनि जी डिघी जांच खां पोइ केस जे मरकज़ी जवाबदार भोपी रूपे भील खे गिरफ़्तार करे दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश कयो वियो। जवाबदार जो अदालत मां 5 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड वरितो वियो आहे। जवाबदारनि केतिरा इंकिशाफ कया आहिनि जंहिंमें भोपू लोणियो भील साजन मक़तूल जो भाइचो भील ऐं मक़तूल जे भाउ दयाराम उर्फ देराज भील खे गिरफ़्तार करे जांच कई पई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।